नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा तो पंजाब जे वॾे वज़ीर जी इतलात बाबति ख़ासि सलाहकार फردोस आशिक चयो आहे त सैनेट चूंडनि में आसिफ ज़रदारी मथां नज़रसानी रखण जी ज़रूरत आहे, छो त हू पुठियनि इलेक्शन में कम ॾेखारे चुको आहे। लाइव स्टॉक जे सूबाई वज़ीर हसनैन बहादुर दृश्यक सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फردोस आशिक चयो त नून लीग जी बयाननि खे घर मोकिलणु चाहियूं त शहबाज शरीफ हुबुल वतनी जे करे न पर करप्शन जे इल्ज़ाम ते जेल में आहे। हिन चयो त कोशिश आहे त सैनेट चूंडनि में इहा बकरा पिड़ी न लॻे जेका हमेशह लॻंदी आहे। हिन वधीक चयो त इलेक्शन में आसिफ ज़रदारी ते नज़र रखण जी सख़्त ज़रूरत आहे, छो त हू पुठियनि इलेक्शन में बि पंहिंजो कमु ॾेखारे चुको आहे ऐं माज़ी में बि मुस्लिम लीग नून खे बलूचिस्तान में बेवकूफ़ बणाए चुको आहे। उन करे सैनेट चूंडनि दौरान आसिफ ज़रदारी मथां सख़्त नज़र रखण जी ज़रूरत आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।